दे दीदार दार दर्शन दे दीदार हो दर्शन दे दीदार साईं मुखे दर्शन दे प्यार तू न विसार दे प्यार तू न विसार आओ हे कवार लहो सुध सार आओ हे कवार लहो सुध सार दर्शन दे दीदार साईं दर्शन दे दीदार दे प्यार तू न विसार दे प्यार तू न विसार आओ हे कवार आओ हे कवार लहो सुध सार आओ हे कवार लहो सुध सार दर्शन दे दीदार साईं दर्शन दे मोहिंजो मदायो कीन निहारियो मोहिंजो मदायो कीन निहारियो बाझ सबेड़ो पार उकारियो मोहिंजो मदायो कीन निहारियो बाझ सबेड़ो सतगुर स्वामी सतगुर स्वामी अंतर्यामी सतगुर स्वामी अंतर्यामी जिय मुझे खे जियार हो जिय मुझे खे आओ हे कवार लहो सुध सार आओ हे कवार लहो सुध सार दे प्यार तू न विसार दे प्यार तू न विसार दर्शन दे दीदार दीदार दर्शन दे दीदार ऐब अंदर जा कीन विचार्यो ऐब अंदर जा कीन विचार्यो तारत खिय मां सतगुर तार्यो ऐब अंदर जा कीन विचार्यो तारत खिय सतगुर तार्यो दरता स्वाली छदियो न खाली दरता स्वाली छदियो न खाली करनाथ निहार मोने करनाथ ले प्यार तू न विसार दे प्यार तू न विसार आओ हे कवार आओ हे कवार लहो सुध सार आओ हे कवार
दर्शन दे दीदार दर्शन दे दीदार साईं मुखे दर्शन दे दीदार बाबल मुखे दर्शन दे दीदार प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत मंडल गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम अॼु असांजे बाबल साईं परम पूज साईं धर्म प्रकाश महाराजन जो जन्म जो ॾींहुं आहे 103 साल अॻु अॼु चौथों शुरू थी वियो 103 साल अॻु भिटशाह में भाई शेवक राम माना जेके साईं सर्वानंद महाराजन जा पिता हूंदा हा साईं टेऊंराम महाराजन जा नंढी भेण ईश्वरी ईअं सम्झो त भेण विया हूंदा हा पर हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी अजीब हुई चाहे केतिरा वॾा हा साईं टेऊंराम जे जनम खां अॻु में ई उन्हनि जी शादी थी वई हुई अञा साईं टेऊंराम साहिब जनम न वरितो पर बाबा शेवक राम माना साईं सर्वानंद महाराजन जो पिता ऐं साईं गुरमुखदास जो पिता लक्ष्मीचंद वो लक्ष्मीचंद वॾो हो शेवक राम नंढो हो ॿिन्ही जी शादी थी हुई ऐं ॿिन्ही जी वरी भेनर हुई ॿई भेनर हुयूं ज्ञानी बाई ऐं माता ईश्वरी बाई ॿई साईं टेऊंराम साहिब जूं भेनर हुयूं शादी थी वई तंहिंखां पोइ साईं टेऊंराम साहिब जो जनम थियो माना घणा नंढा थिया साईं जन 20-25 साल नंढा पर भाई अहिड़ी भगवान जी कई हुई साईं टेऊंराम साहिब कमाल हुई उनखे हर को भगवान सम्झंदो प्रेम सां चओ श्री राम चाहे बाबा शेवक राम हूंदा साईं टेऊंराम खे ईअं न सम्झंदा को मुंहिंजो ही सालो आहे मूंखां घटि में घटि न त 30 साल नंढो आहे पर भाई नंढे वॾे जो सुवाल न आहे हिते त जेको भगवान जी भक्ति कंदो आहे उहो सभिनी खां मथे हूंदो आहे प्रेम सां चओ श्री राम उनजे मन में न आयो त भई ही मुंहिंजो सालो आहे मां हिनखे कीअं थो पंहिंजो गुरु चवां पर गुरु छा भगवान छा सभु कुझु उनजे मथां बलहार वेंदा साईं टेऊंराम साहिब जो जनम थियो एॾी सभिनी खे ख़ुशी थी एॾो आनंद थियो वरी हलंदे हलंदे साईं टेऊंराम बि भगवान जी दया सां 10 साल जा थी विया तेसि ताईं हिननि खे ॿार कोन थियो बाबा सेवक राम 35-40 साल ॿार न थियो माना 20 साल शादी कए बि सम्झो थी विया 25 साल थी विया ॿार न थियो अॻे ईअं माण्हू हरू भरू खिटपिट न हूंदी त भई असां शादी कईसीं ऐं अॼु शादी कयूं ऐं सुभाणे ॿार ॼमे ईअं न हूंदो मस्ती नथो कयां सुभाणे माना साल जे अंदरि प्रेम सां चओ श्री राम सबुरु हूंदो हो धीरज हूंदो हो वरी 10 साल ॿार न थियो माना विच में 2-2.5 साल में ॿार थींदा पर कोई साल में न हींअर त केतिरो टीवीअ ते ॿुधाइनि था भाई थोरो गैप रखो वणनि में गैप रखो ॿारनि में गैप रखो हीअं रखो अॻे ऑटोमेटिक पाणी गैप अची वेंदो प्रेम सां चओ श्री राम साईं सर्वानंद महाराजन खां वरी 10 साल पोइ बाबाजन जो 11 साल पोइ बाबाजन जो जनम थियो साईं धर्म प्रकाश महाराजन जो साईं सर्वानंद महाराजन जो जनम 87 में थियो ऐं बाबाजन जो जनम 2008 में थियो संबत तो ॿुधायां प्रेम सां चओ श्री राम बाबाजन खे बि एॾो वरी प्रेम थियो पढ़िया लिखिया मास्तरी कयनि न त पढ़ियल लिखियल माण्हू कोई भगवान जो भॼन में लॻी वञे
गुरुअ जी शरण वठी अची सो बि वरी पंहिंजे मामी वटि अची ऐं उन्हनि जी शरण में वठे, पंहिंजे भाव में भॻवान जेतिरी श्रद्धा रखे। बाबा जन जी साईं सर्वानंद महाराज में बि भॻवान जेतिरी श्रद्धा हुई। प्रेम सां चओ श्री राम। अॼु असां लिखींदा न आहियूं मुंहिंजो भाव वॾो आहे, कोई मुंहिंजे पीउ वांगुरु आहे। शास्त्र में लिखियलु आहे वॾो भाव पीउ वांगुरु थींदो आहे, मञींदो कोई बि न आहे। शास्त्र में छा लिखियलु आहे? वॾो भाव वॾी भाॼाई माउ पीउ वांगुरु थींदा आहिनि। उन्हनि जी माण्हू एतिरी सेवा कंदो आहे, प्रेम सां हलंदो आहे, अदब सां हलंदो आहे। हींअर अदब था मोकिलिया अलाए कहिड़े पासे वियो आहे, अरब कंट्रीज़ में हली वियो आहे, हिते रहियो न आहे। प्रेम सां चओ श्री राम। माना किथे बि आहे, प्रेम सां चओ श्री राम। बाबा जिन भॻवान खे प्रार्थना कंदे, गुरुअ खे प्रार्थना कंदे चवनि था, गुरु गुरुदेव मूंखे तूं हिकु दफ़ो दर्शन ॾे। तो मूंखे हिकु दफ़ो अहिड़ो प्यारु ॾिनई, अहिड़ी सिक ॾिनई, वरी केॾां गुम थी वई मूंखे ख़बर ई न पई। प्रेम सां चओ श्री राम। दर्शन ॾे दीदार ॾेई प्यार, तूं न विसार आओ हिकु वार लहो सुधसार। प्रभु तूं मुंहिंजी अहिड़ी सुधसार रख, मां तुंहिंजी शरण में आयो आहियां। तोखे छॾे करे ॿियो मुंहिंजे लाइ कोई वाह वसीलो ओट अझो आहे कोन। मुंहिंजो मदायूं कीन निहारियो, मूं में काई घटिताई हुजे, भुल हुजे, कोई ॾोह हुजे, ऐब हुजे, उहो ॾिसो न। हिकिड़े हंधि ईअं लिखियलु आहे त भई सिज अॼु ताईं कॾहिं ऊंदहि ॾिठी न आहे। छा चयमि? सिज अॼु ताईं हेॾा साल थिया आहिनि, लखें करोड़ें अरबें खरबें साल थिया आहिनि, उन ऊंदहि ॾिठी न आहे। त भॻवानु तव्हांजो पाप ॾिठो आहे? मां त पहिरीं तव्हांखे मिसाल ॾिनो, उहो जवाबु आहे, पर सुवाल वरी तव्हांखां पोइ थो पिया पुछां। पहिरीं जवाबु कहिड़ो ॾिनमि? भई सिज अॼु ताईं ऊंदहि ॾिठी न आहे। छा चयमि? छा चयमि? सिज अॼु ताईं हेॾा साल थिया आहिनि, 2 अरब साल थिया हूंदा ऐं अञा बि घटि या वधि जेतिरो सम्झो, उन ऊंदहि कॾहिं ॾिठी कान्हे सिज। त भॻवानु तव्हांजो ॾोह अॼु ताईं ॾिठो आहे? सदाईं तव्हांखे पाण सां रखियो अथई, सदाईं तव्हांखे दिलि सां रखियो अथई, पर बाबा असां ई कोन था सम्झूं त को भॻवानु असांखे दिलि सां बि रखे थो अलाए न। माउ असांखे एतिरो प्यारु करे थी अलाए न, नंढे ॿार खे काई ख़बर ई कान्हे। प्रेम सां चओ श्री राम। अॼु ताईं हिकिड़ो ॿियो बि तव्हांखे जवाबु पहिरीं थो ॾियां, पर पुछां सुवाल थो ॾियां, जवाबु थो ऐं पुछां सुवाल थो। कीअं? भई कंहिं बि माता पंहिंजे पुट जो कोई ऐब ॾिठो आहे? हिकिड़ो सुवालु आहे, तव्हां माताऊं आहियो, ख़बर ई अथव। पंहिंजे पुट जो ऐब माउ खे ॾिसण में मिड़ई न ईंदो आहे, त भॻवानु तव्हांजो ऐब ॾिठो आहे? मुंहिंजो जवाबु आहे, जवाबु तव्हां खां थो वठां, ॾियां मां थो। प्रेम सां चओ श्री राम। मुंहिंजूं मदायूं कीन निहारियो, बाज सां ॿेड़ो पार उकारियो, सतगुर स्वामी अंतरयामी, जीअं मुंहिंजे खे जियार। प्रभु मूं ते अहिड़ी काई आस कयो। ॿियो अॻिते लिखनि था, ऐब अंदर जा कीन वीचारियो, मुंहिंजे ऐबनि खे तव्हां ॾिसो न, तार तिखीअ मां सतगुर तारियो। हीअ संसार जी एॾी तिखी तार पाणी वहे पियो, वहकिरो आहे जंहिंमें हर को ॿुॾी वञे, केरु हिन खां पार तरी सघंदो कोन्हे। पर प्रभु मूंखे हिन तार मां तारियो, मां तव्हांजे दर ते सुवाली आहियां। हिकु दफ़ो मूं ॾे निहारे ऐं मूं ते कोई कृपा कयो। अॻिते लिखनि था, लेखो कंदे तां वाहन काई, महर संभाले पार पुॼाई। लेखो कंदे वाहन काई, महर संभाले पार पुॼाई। लेखो कंदे तां वाहन काई, महर संभाले पार पुॼाई। लेखो कंदे वाहन काई, महर संभाले पार पुॼाई। अर्ज़ ओनाई, अर्ज़ ओनाई, छाती लाए, अर्ज़
उणाए छाती लाए दिल मंझ दीपक बार दिल मंझ दीपक आओ है कवार लहो सुदेसार सिलो जो तो दी भाई पूरो अलग हो दे प्यार तू न विसार दे दर्शन दे दीदार दीदार दर्शन दे दीदार साईं जन लिखन था प्रभु जेकर तू न देखो वहां कंदे अदल करे त मेरी वाह न काए फजल करी मैं जीवा चारई पलांद मेरे चिक्कड़ भरिया कहड़े कहड़े धोवा साबुण थोरा मैल घणेड़ा दर ते बैठी रोवा ॿुधायो है प्रभु तू जेकर चवंदे भई तो में ऐब हीअ मुंहिंजी काई हिसाब कंदे त हिसाब सां पंहिंजी जाइ न आहे अदुल न कजां कृपा करे सघी थो तुंहिंजो अदुल वारो कमु न आहे तुंहिंजो कृपा वारो फज़ुल कर कृपा कर अदुल माना न्याय न कर तू मूंसां कृपा कर न्याय केरु कंदो आहे तो कोई तुंहिंजो हिसाब किताब न्याय वारो न आहे प्रेम सां चओ श्री राम महर सां मालिक पार पुॼाई प्रभु तू न मूं ते महर कंदे कृपा कंदे त मां हिन संसार मां पार थी वेंदुसि अर्ज़ ओनाए छाती लाए दिल मंझ दीपक बार हिते आरती ॿरंदी आहे इन आरती में समझो चइनी पासनि खां ॾीआ आहिनि घणा आहिनि तव्हां ॻणिया कोन्हनि पर समझो 36 आहिनि घणा आहिनि 36 ॾीआ आहिनि वटियूं जेके ॿारींदासीं न विच जी अलॻि आहे राउंड में 36 आहिनि 36 माना 3 6 9 थींदा आहिनि उहो त हिसाबु रखियलु आहे पोइ उहे 36 वटियूं जेॾी महिल ॿरंदियूं आहिनि त उन्हनि जो मुंहुं कहिड़े पासे हूंदो आहे ॾिसजो सभिनी जो मुंहुं अंदरि हूंदो आहे उहो त साइंस जो तरीक़ो आहे हुन में हवा घटिजी वेंदी आहे न ऑक्सीजन त हवा वरी ॿाहिरां वेंदी आहे त चइनी पासनि खां राउंड में हवा वेंदी आहे त सभिनी जो मुंहुं वटियुनि खे अंदरि कंदी वेंदी आहे पर न जिते प्रकाश हूंदो आहे छा चयमि जिते ज्ञान हूंदो आहे जिते सम्झ हूंदी आहे जिते वीचार हूंदो आहे उते सभई वटियूं अंदरि हूंदियूं आहिनि सभिनी जो पाण में प्रेम हूंदो आहे मेल हूंदो आहे मेलाप हूंदो आहे न त हिते साम्हूं ॾिसजो ईअं त जवाबु त तव्हांखे पहिरीं मूं ॿुधायो कहिड़ो जवाबु आहे भई साइंस जो तरीक़ो आहे ऑक्सीजन घटिजी वेंदी आहे न त ऑक्सीजन ॿाहिरां वेंदी सॼी अंदरि त सभु इन पासनि खां थाली जे अंदरि ई वेंदी जिते ऑक्सीजन घटि आहे त हवा लेवल रखंदी आहे त सभु वटियूं अंदरि ई वेंदियूं भई हिन पासे वारी बि अंदरि ईंदी हिन पासे वारी हेॾां हिन पासे हीअं अंदरि हीअं सभिनी वटियूं हीअं अंदरि ई थींदियूं ॿाहिरि हिकु बि न वेंदी ईअं न भई हवा लॻे थी त हवा हिन पासे लॻे त हीअ हिन पासे वरी हू हुन पासे वञे ईअं न थींदो आहे सभु अंदरि हूंदियूं आहिनि इहो जवाबु त क़ाइदे जो आहे पर हिकिड़ो वरी क़ाइदे खां बि मथां ॿी ॻाल्हि हूंदी आहे कृपा वारो जवाबु आहे जिते सिक हूंदी आहे जिते प्रेम हूंदो आहे जिते प्रकाश हूंदो आहे जिते ज्ञान हूंदो आहे जिते रोशनी हूंदी आहे उते सभु अंदरि थी वेंदा आहिनि सभु प्रेम वारा थी पवंदा आहिनि सभई अंदरि पासे प्रेम कंदा आहिनि छो त रोशनी आहे न प्रकाश आहे न असांजे मन में प्रभु अहिड़ो ज्ञान जो दीपक ॿार जो असांजे मन में प्रेम पैदा थिए छा चयमि अहिड़ी कृपा कर जो चइनी पासनि खां वटियूं ॿरनि किथे बि अज्ञान न रहे किथे बि ऊंदहि न रहे ऐं उहा रोशनी असांजे अंदरि में सदाईं रोशनी करे सभु रोशनीअ जूं वटियूं असांजे अंदरि अचनि प्रेम सां चओ श्री राम न त हींअर ॿरंदियूं सभई ध्यानु ॾेई ॾिसजो त कहिड़े पासे थी वटि वञे हिकिड़ी ॿिए पासे वञे न ॿाहिरि त मूंखे ॿुधाइजो सभई अंदरि छो थियूं अचनि छाकाणि त ज्ञान आहे छाकाणि त पोइ प्रभु तूं भई मूंखे छातीअ सां लॻाए पंहिंजे दिलि सां लॻाए उहा ॿार
ऐं ईअं ॿारींदा आहिनि न वटियूं, उहे त मोमबतीअ सां ॿारींदा आहिनि। पर केॾी केॾी महिल छा थींदो आहे, हिकिड़ी वट काई रहिजी वञे या विसामी वञे, पोइ आऊं वरी छा कंदो आहियां, वट हथ सां खणी ऐं उनखे वट सां ईअं ॿारींदा। हीअ पाण में ॿिन्ही दिलि मिलाइबी आहे त ॿरी वेंदी आहे। तीअं तव्हां बि गुरूअ सां, भॻवान सां दिलि मिलायो। ऐं तव्हांजी मर्ज़ी कहिड़ी आहे, भाई गुरू दिलि मिलाए न, आऊं छो तो मथो खपायां। मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था, भाई गुरूअ खे खपे त दिलि मिलाए न, असां छो था मिलायूं, असांखे कहिड़ी लाचारी पई आहे। ईअं आहे, असांखे दिलि मिलाइणी आहे, असांखे गुरूअ सां मेल खाइणो आहे। जीअं मेल मिलबो त अंदरि में रोशनी थींदी, वट ॿरंदी, प्रेम पैदा थींदो, प्यार पैदा थींदो, सिक पैदा थींदी, सुख पैदा थींदो, आनंद पैदा थींदो, मौज पैदा थींदी, बहारी पैदा थींदी। प्रेम सां चओ श्री राम। मुंहिंजो सत्संग आहे न, ऐं चवंदा खणी न वञिजो, छो जे खणी वेंदा त तव्हां ख़ुशि थी वेंदा, आनंद में अची वेंदा, वरी हिते केरु ईंदो, पोइ मुंहिंजो सत्संग केरु ॿुधे। न खणी वेंदा त थोरी ख़ुशी घटि थींदी, वरी ॿीहर वठण ईंदा न। भई संतनि जा वचन खणबा न आहिनि, जे खणी वञे त हिकिड़े वचन सां ई बेड़ो पार थी वञे, पोइ वरी माण्हू हिते ईंदा कीअं। ऐं चवां रोज़ हिते 1000 माण्हू अचनि त किथां ईंदा। वचन खणी वेंदा, सभई ठही वेंदा, सभई सुख में थींदा, आनंद में थींदा, त पोइ वरी मुंहिंजो धंधो कीअं हलंदो। मूंखे मुंहिंजो धंधो हलाइणो आहे। वचन खणी न वञिजो, सभई हिते अची वञिजो। बोल श्री कृष्णचंद्र भॻवान की। वीचार कजो, अॻिते साईं लिखनि था, शरण पयन जी पैज संवारी, छो नथो मुंहिंजा पाप निवारी। शरण पयन पैज संवारी, छो नथो मुंहिंजा पाप निवारी। शरण पयन जी पैज संवारी, छो नथो मुंहिंजा पाप निवारी। शरण पयन जी पैज संवारी, छो नथो मुंहिंजा पाप निवारी। इहा अरदास मन जी आस, इहा अरदास मन जी आस, सतगुर तुंहिंजे द्वार मुंहिंजी, सतगुर तुंहिंजे द्वार। वॾी प्यार तूं न विसार दे, प्यार तूं न विसार। आओ हिक बार, आओ हिक बार, लहो सुधे सार। आओ हिक बार, लहो सुधे सार। दर्शन दे दीदार, दीदार, दर्शन दे दीदार। मन जो मुरादों मुंहिंजो पुॼायो, मन जो मुरादों मुंहिंजो पुॼायो। धर्मदास खे चरने लॻायो, मन जो मुरादूं मुंहिंजो पुॼायो। धर्मदास खे चरने लॻायो। निधर निमाणी आहियां अयाणी, निधर निमाणी आहियां अयाणी। और कोटा खां आया आहिनि न प्रेमी, और प्रेम जो प्यालो, प्रेम जो प्यालो